कयो आहे। कचे में दुरानी महर वारे इलाइक़े जो दौरो कयो आहे। IG सिंध कचे वारे इलाइक़े दुरानी महर जो दौरो कयो आहे। कश्मीर में IG सिंध गुलाम नबी मेमण पारां कचे जे दुरानी महर वारे इलाइक़े जो दौरो कयो वियो आहे। IG सिंध गुलाम नबी मेमण कचे जे दौरे बाद SSP ऑफिस कंधकोट पहुतो आहे। कश्मीर खां IG सिंध गुलाम नबी मेमण पारां कचे जे दुरानी महर वारे इलाइक़े जो दौरो कयो वियो आहे, जॾहिं त IG सिंध SSP ऑफिस कंधकोट पहुतो आहे। कश्मीर में IG सिंध गुलाम नबी मेमण पारां कचे जे दुरानी महर वारे इलाइक़े जो दौरो कयो वियो आहे। IG सिंध SSP ऑफिस कंधकोट पहुतो आहे। कश्मीर खां IG सिंध गुलाम नबी मेमण पारां कचे जे दुरानी महर वारे इलाइक़े जो दौरो कयो वियो आहे। IG सिंध SSP ऑफिस कंधकोट पहुतो आहे। कश्मीर खां IG सिंध गुलाम नबी मेमण पारां कचे जे दुरानी महर वारे इलाइक़े जो दौरो कयो वियो आहे, जॾहिं त कचे जे दौरे बाद SSP ऑफिस कंधकोट पहुतो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे कश्मीर मां गुलाम फरीद जामरो। जी गुलाम फरीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, IG सिंध गुलाम नबी मेमण कंधकोट हेडक्वार्टर पहुची वियो आहे। हेडक्वार्टर ऑफिस में पुलिस पारां IG सिंध के गुलाम मेमण के सलामी ॾिनी वई आहे, जॾहिं IG सिंध गुलाम मेमण के दुरानी महर कचहरी इलाइक़े में कश्मीर पुलिस जे हलंदड़ ऑपरेशन जे हवाले सां SSP कश्मीर पारां ब्रीफिंग ॾिनी वई आहे, जॾहिं त IG सिंध गुलाम मेमण SSP ऑफिस कश्मीर हेडक्वार्टर में DIG लाड़काणो मज़हर नवाज़ शेख, SSPs DSPs SHO के कश्मीर जे कचहरी इलाइक़नि में कश्मीर पुलिस जो हलंदड़ ऑपरेशन तेज़ करण जो हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि, जॾहिं त कश्मीर SHO IG सिंध गुलाम मेमण 4 पुलिस ऑफिसरनि समेत 34 पुलिस एहलकारनि जी फैमिली खे चेक पिणु तक़सीम कया वेंदा। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी गुलाम फरीद जामरो तफ़सील ॾियण जे लाइ।